नुशरत फिरोज़ भरिसां मोहब्बत देर जे ॻोठ छुटल सरगाणी जे इलाइक़े फास्तियन शहीद शौकत अली सरगाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं पुलिस जी नाजाइज़नि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब नुशरत फिरोज़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 4 महीना गुज़रण बावजूदि असांजे शहीद शौकत अली सरगाणी खे क़त्ल कंदड़ क़ातिल तारिक फारूक नज़ीर ज़ाहिद इनायत निसार अमजद ऐं ॿिया सरेआम घुमी रहिया आहिनि। असां SSP नुशरत फिरोज़ रोहल कोसो सां बार बार मिलिया आहियूं पर का बि कार्रवाई न थी सघी आहे। 2 ॾींहं अॻु उहे असांजी ज़मीन ते अची 5 सोलर पैनल खणी विया। मथां मोहब्बत देर जो SHO ऐं DSP कंडियारो उन्हनि खां रिश्वत वठी असांजी 27 माण्हुनि जिन में उस्ताद बि शामिल आहिनि मथां कूड़ी FIR दाख़िल करे असांखे हिरास करे रहिया आहिनि। असांजी ड्यूटी ते वञणु नथा ॾियनि। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नुशरत फिरोज़ रोहल कोसो सेशन जज नुशरत फिरोज़ ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां अपील कयूं था त क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।